हेलो एवरीवन, वेलकम टू अनम यूट्यूब चैनल। तो अगर आप लोगों ने अनम का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर दो, लाइक करो, कमेंट करो और इसके सब्सक्राइबर्स बढ़ा दो। तो गाइस अभी सुबह के 8 बज रहे हैं और हम लोग आ गए हैं बस स्टॉप पे और अभी वेट कर रहे हैं हम लोग की बस आ जाए तो जा रहे हैं हम दादू। तो मैंने आपका व्लॉग स्टार्ट कर दिया है। आप अपनी शान में कुछ कहना चाहेंगी? यही कहना चाहूंगी कि बहुत ठंडे आज सुबह में कैसे उठा जाएगा, मतलब हाणे मुझे प्रैक्टिकल लाइफ शुरू थियण वारी आहे, प्रैक्टिस वारी त इलाही ॾुखियो आहे हुन में जल्दी उथण आउट ऐं मां त बिल्कुल भी ना आहियां जागी सघंदी, मां जागंदी ही ना आहियां कॾहिं बि। अहिड़ी अल्लाह जो शुक्र आहे मुंहिंजी ज़िंदगी में नौबत ही ना आई त मूंखे सुबह सुबह सवेरे उथणो पवे। हींअर 7 बजे हलूं जॻह पीटू सी दिल्ली न पे थिए त बिल्कुल बि माण्हू पंहिंजे कमर खे छॾे करे बाबा पिक कंदो असांखे ऐं दादू में इलेक्शन आहे ऐं असां जंहिंखे सपोर्ट कयूं था, वोट कयूं था, इंशाल्लाह उहो खटी वञे, ॾाढो मज़ो ईंदो। पोइ असांजो उथण बि सजायो थी वेंदो। नाइस, एंजॉय योर ब्रेकफास्ट। गाइस तो हमें गाड़ी मिल चुकी है और हम 8:30 बजे निकल चुके हैं। ए जान हाय बाबा कॉल करे बुधायूंगा। मजा आ रहा है? मजा आ रहा है? आगे बैठे ऐसा लग रहा है जहाज में सफर कर रहे हैं। ड्राइवर साहब है ये, मेरा बैग संभाल रहे हैं। थैंक्स। व्लॉग देखना हमारा, सब्सक्राइब करना नाम के यूट्यूब चैनल को। गाइस ये पानी पियो, अच्छा है ये पानी और सफर करो अपने दोस्त के साथ। ये यार बाबा कॉल न थी। अच्छा गाइस, त मिज़ना थी चए त ही रोड मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं हिते मां बाइक्स ते ईंदी आहियां। न बाइक ते पाण ईंदा हुयासीं 4-5 साल अन में हिते ॾाढो सफ़र कयो आहे न बाइक ते, त पोइ मां जॾहिं बि अन में मां ॾाढो सफ़र कयो आहे। मां कई मिज़ाई मां ॾाढो सफ़र कयो, हिते ॾाढो सफ़र कयो। हाणे सफ़र त कयो आहे माने हितां खां हैदराबाद अचण करण त हा ख़ैर ही उहो रोड आहे जेको मिज़ना खे ॾाढो पसंदि आहे ऐं हिते हिनखे बाइक हलाइण ॾाढी सुठी लॻंदी आहे। जॾहिं हेॾा पाणी पाणी आहे ऐं हवा ईंदी आहे, ॾाढो प्यारी प्यारी फील ईंदी आहे, ॾाढो साफ़ सुथरो। कवर गई अरे 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 तो हम लोग जोई मोड़ पहुंच गए हैं और ये सामान इतना सारा पड़ा है और हमारी टैक्सी आ रही है अभी बस, तो हम उसका वेट कर रहे हैं। आ जाए तो फिर कोर्ट जाना है, बहुत टाइम हो गया है, 11 साढ़े 11 बज गए। साथी में आई हूँ अस्सलाम वालेकुम अदा। ठीक था बुधायो? ठीक है, सुञाणो ई नथा सघो? हा न ठीक है, तो सही है, थैंक यू। अच्छा असां हाणे पहुची विया आहियूं फाइनली दादू कोट। तव्हांखे ॾेखारियूं था रश केतिरी आहे। बाबो हेॾा हूंदो किथे, बाबो कढो यार, ॾाढी रश लॻी पई आहे। अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो? हेलो, तबियत सही आहे? वेलकम। वाह सबिन साईं वाह। हेलो गाइस, तो फुली सीन्स चल रहे हैं इधर वोटिंग के। बाबो गया है अभी, बाबो गया है। अच्छा बाबो वियो आहे वोट करण, असां ॿाहिरि वेट पिया कयूं बाबा जो। ऐं तव्हां कीअं थो लॻे दादू एनवायरमेंट ॾिसो पुठियां? ये अजीब थो लॻे ॾाढो बड़ो कर। छो गुड फील टुडे? आई यू नॉट कंफर्टेबल विद देम? न माना सही है, यारो चश्मो खणी वेठी आहे, सभिनी खे जीअं आराम सां ॾिसी सघे उन बावजूद ऐं मूंखे केरु न ॾिसी सघे, आई कॉन्टेक्ट न थिए कंहिंसां, कंफ्यूज थी वेंदो। चाय मिली आहे बाबा? हेलो गाइस, त हिते कैंपिंग आहे ही मैडम सुंबल काज़मी जी जंहिंखे असां सपोर्ट कयूं पिया, वोट कयूं पिया। अच्छा गाइस, बाकी मैं वॉइस ओवर करके बता दूंगा। शहीद भाई वोट फॉर मैडम सुंबल। आपका क्या कहना है अपनी वाइफ के लिए? अल्हम्दुलिल्लाह जीतेंगे ना? इंशाल्लाह 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 जीत हमारी है। इंशाल्लाह इंशाल्लाह।
मैडम तमाम बच्चों ना अच्छा गाइस त असां हिनमहिल जिम खाना आयल आहियूं मानी खाइण जे लाइ सुबुह खां कुझु न खाधो हुयो ॾाढी बुख लगी वई आहे नाश्ता भी थोड़ा सा किया था, अनम ने सैंडविच खाया था और सिंधी बस। बोलनी थी अच्छा दादू Sorry, पूछ guys. लिया हूँ, sorry। ओके गाइस तो हमारा खाना Guys, खाना खाना आ गया हमारा, अभी है बस हम रोटी खाएंगे, एंजॉय करते हैं। खाई अची विया आहियूं जिम खाना मां ऐं मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां त मिज़ना ऐं मां अॼु शर्त लॻाई आहे त जंहिं माण्हूअ खे असां सपोर्ट कयूं था उहो अगरि खटी वियो त मिज़ना विल शर्त माण्हू पहिरीं ॿुधाईंदो आहे न, तव्हां पहिरीं ॿुधायो न कहिड़ी शर्त एक्सेप्ट कयूं था या न। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे Sorry, अगरि sorry. खटे वई त तव्हांखे एक्सेप्ट करणी आहे ईअं फील पियो थिए त नया जी थींदी। चलो सही आहे ॾिसूं था छा थो थिए अगरि उहा नथी खटे न पोइ जेको बि मां अनम खे चवंदमि न यस श्योर वेरी श्योर 110% श्योर हाणे तव्हां वियो बाबा इलेक्शन में कौन आवे गाइस मां तव्हांखे नारा थी ॾेखारियां त जोश जज्बे जा नारा था हणनि अब तव्हांखे छा थो लॻे जंहिंखे तव्हां सपोर्ट कयो था उहो खटंदो या न खटंदो जंहिंखे तव्हां सपोर्ट कयो उहो हारायो कीअं थो थी सघे थी नथो मिर्ज़ा थी चए त मैडम खे सपोर्ट था कयो पर उहा न खटी सघंदी हा मैडम न बाबा ईअं हुयो की मां न हुन सां मिली कई न हुयो, मां चयो मुंहिंजो सिक्स सेंस तो चए त मैं बि न खटे सघे पर हाणे परे थी खटेव सफ़ा अच्छा हा ऐं डिफरेंस बि घणो थो थिए जेको मां सम्झां थो हाणे रिज़ल्ट अचे त पोइ ॾिसंदासीं मज़ो अची वेंदो शर्त न अथव शर्तूं थी हणे ते फलाणो खटींदो त न शर्त हुजे शर्त मूंसां राति हई अथई बाबा मां ड्रेस वठां पोइ वरी। हा अच्छा ही असांजो उस्ताद बि आहे असांजो भाउ बि आहे असांजो कुलीग बि आहे जंहिं असांखे इंग्लिश सेखारी ऐं वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त सरवट मां पढ़ी करे लेट पास कई हुई सो ही आहे असांजो उस्ताद बि सरवईद साहब सर हा सर तव्हां सां मिली ॾाढो सुठो लॻो काफ़ी टाइम खां पोइ तव्हां सां मिलिया आहियूं चेन शर्ट पाया आहियो सभिनी खां प्रोमिनेंट था लॻो जिथे परते खां ॾिस त अबो आई असांजो कलरफुल अबो चलो चलते हैं हेलो हलो बाबा प्लीज मैम तव्हां अॻियां अचो तव्हांखे गेट खोले ॾियूं प्रिंसेस ट्रीटमेंट प्लीज हैव अ सीट चलो हेलो गाइस हियर वी आर एट अ बेकरी वापसी में रस्ते में बेकरी ते न अचूं त असांखे मज़ो ई न अचे सही हूंदा अहिड़ा आहिनि घर में इहे त हितां न वठो बासी भी लगन था छा था वठो सभिनी तव्हां जूस पिया न वेने ओए जूसेस मुंजी रेड गिरा मेरे लिए भी बाबा कौन सा पिएगा यही बाबा कॉफी पिए में भी वो मैं जो पीती हूँ वही कॉफी पीता है बाबा भी वो ऊपर रही खाएगा बाप बैठ के खाएगा बेटियां कमाती हैं अब 2000 का बिल भर के पता नहीं क्या समझ रही हूँ खुद को हाँ थैंक यू बाबा पूछने जे लाइ ओके चलो गाइस सब कुछ असां पंहिंजो पाण वरितो आहे बाबे खे पैसो न ख़र्च करायोसीं शायरी ॿुधाईंदो पुञा रहूं था आब लई ना जी आब ते वेठा आहियूं दरिया जे मथां वेठा आहियूं पोइ पुञा आहियूं पाणी नथो मिले पियो जीअं सिंध मां गैस ऐं पेट्रोल निकिरंदो आहे सिंध खे हुनजो कुझु बि न मिलंदो आहे ईअं ई राशिद मोराई साहब चए थो उञा रहूं था आब लए मेराण जे त कप ते गुज़र थिए थो पंहिंजो हूंदे बि खेर लप ते खेर पिनबो न आहे जेको लप जमीन आहे न खेर भरण जे लाइ उञा रहूं था आब लए मेराण जे त कप ते गुज़र थिए थो पंहिंजो हूंदे बि खेर लप ते चऊं था सच तां रखियो वञे थो कप चप ते जेकॾहिं असां सच था चऊं त उनखे कुठो थो वञे उनजो लाश टिचरे उछलायो थो वञे उनखे अज़ियतूं ॾिनियूं थियूं वञनि उनखे
अदालत में बि नथो ज़ाहिर कयो वञे ऐं उनखे मारियो थो वञे, छो सच बि न चओ, सिर्फ़ु सच बर्दाश्त नथो रहे। चऊं था सच तां रखियो वञे थो कप चप ते, न बंदिशूं पवनि थियूं बाज़ जे त झट ते। हे बाज़ वांगुरु झट हुयूं खयूं था जेकी, पर उन ते को बि पाबंदी नथी थिए। हाणे छा कयूं, अचो अचो ज़ुल्म खिलाफ़ हाणे अलम खोड़जे, अचो नओं समाज को नओं जहान जोड़े। असांखे हल बि बचाड़ी में ॿुधाए थो त छा थिए। बाबू तो चए वेलकम वेलकम, हेलो 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 हेलो, खैर मुबारक, ग्रेजुएशन हो गई। गाइस मां मिठाई वेठी आहियां पंहिंजे ग्रैंड पेरेंट्स जे लाइ। अबा मिठाई ग्रेजुएशन जी। ये यो हार वाली रखा भाई, मैं शादी थोड़ी गई है। बुलवन जो आना बा मोटन गोरी, थैंक यू के जितनी भेजी थी उतनी बड़ी नहीं हुई, सोच बड़ी करके आई हूँ, वकील बन के आई हूँ। उनजे मुड़ुस शादी कई आहे हिकिड़ी, वरी ॿी शादी थो करे, त ॿुधायूं त तुंहिंजो मुड़ुस फलाणी छोकिरी लाइ तयारु आहे शादी लाइ। माना हा इहो ई ॻाल्हि आहे न, असांखे यकीन नथा करे सघूं त कीअं असां चूज़ कयूं छोकिरो पंहिंजे लाइ शादियूं। तॾहिं मां चयमि त तव्हांजी नज़र में को छोकिरो आहे त ॿुधायो, कंसीडर कयांसि। अलाह चङाई कंदो, अलाह कंदो, क़िस्मत सुठी कंदो, रब जो सुठो छोकिरो। अनम ग्रेजुएट थी वई आहे त हाणे दादे खे चवे थी त हाणे माना शादी वादी करायो न। दादो चए थो ॿुधायो कोई छोकिरो वोकिरो पसंदि अथव त तव्हांजी करायूं न शादी। न पसंदि त पाण खे करिणो आहे न, पर असां इन ई आराम माण्हू आहियूं, उहे अॻियां ज़माना गुज़ारे छॾियासीं। असां मां ईअं कयूं सभु छोकिरियूं चरनि सां पढ़ाए छॾियूं, हाणे सियाणे सां पढ़ाइजो, हाणे पाण पढ़जो सियाणे सां। अनबॉक्सिंग हो रही है, बस अल्लाह सां खैर करे, अल्लाह करे क़िस्मत चङी थिए। चङो मोती चूर जो लड्डू अथव, सुठो आहे। मुझे न वणियो मोती चूर सुठो कहिड़ो आहे सभिनी में, मूंखे त इहो लॻो बर्फी सुठी हूंदव न। हाणे खाई ॾिस मोती चूर। अमा मुबारक अथई, पढ़ी पास थी वियमि। मुंहिंजे साल लॻाई पास थियण में, सेमेस्टर ॾाढी ज़िंदगी अमा ॾुखी हुते। पर हा सही हिते ॿाहिरि पिया वञनि, बैग खणूं था मथे न गिलोस। पर शादी करे या न कजे जवानीअ में? जवानी में शादी न कजे त कॾहिं कजे, पोड़ात में ॾाढी शादी चवे, मज़ो आहे शादीअ में ॾाढी। अमा 5 साल अञा लॻंदा शादीअ में। अस्सलाम वालेकुम, तो कैसे हो आप? छुपाना पड़ेगा। अच्छा मजाक है? मजाक नहीं है, मैंने आपको रिजल्ट दिखाया है। अच्छा जी, कुछ बोले आप? क्या जाना हम दोनों कोई फर्क है क्या? हम तो बहने हैं ना। ने आपने मेरे से वादा किया था, उसका क्या है ना? बंदी मूंखे चयो हुयो त मैडम न खटंदी, ऐं अगरि मैडम खटी वेंदी त मां उहो सभु कुझु कंदमि जेको तूं चईं। मूं चयो लगे नथो त मैडम जीतींदी, त शर्त हुई। अब बताओ मैडम खटी वई आहे, इलाही सुठनि वोट सां खटी वई आहे। मैडम जो 150 प्लस स्कोर आयो आहे, ऐं जेको हुनजी अपोजिशन में बीठो हुयो हुनजो 100 पूरो बि स्कोर न आयो आहे। ऐं हीअ बंदी नो मेरो 6 सेंस चए थो नो ये। अब बोलो बतायो छा करणो आहे? जेको मां चवंदमि उहो थींदो। अब जो मैं बोलूंगी वही होगा। वैसे कौन सा मेरी चलती है। रेस्ट इन पीस मिजना। ना वैसे तो वही होता है जो आप चाहते हैं। हाँ वो तो होता है, पर अब कुछ ऐसा मांगूंगी, ऐसा करूंगी जिसमें मजा आए। बोलो बोलूं? अभी बोल दूं? नहीं, नेक्स्ट व्लॉग में बोलूंगी, सस्पेंस रहेगा। व्लॉग देखना आना मुझसे क्या करवाती है, केतिरा ॾींहं हलंदी आहे शर्त? बस हिकिड़े ॾींहं जी हूंदी ऐं हिकिड़े ॾींहं में उहो सॼो ख़तम थी वेंदो शर्त, ठीकु आहे? ओके, नेक्स्ट व्लॉग में उहो ॾींहं असां घर में ई हूंदासीं। न वो मुंहिंजो ॾींहुं हूंदो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां किथे बि वठी हलां, कंहिंसां मिल रहा, कुछ भी कर सकती हूँ मैं। ये मजा आने वाला है, बहुत मजा आने वाला है। लग जाएगी बाकी आपको मजा आपको और गाइस को भी मजा आएगा। छा था खाओ मैंने? मेरे बाबा बर्थडे जो आयो आहे ना, सिस्टम आयो आहे मेड़ में बर्थडे थींदी हुयूं, असां मेड़ में रहंदा हुआसीं त पोइ असांजे बि हीअं पड़ोस में ईंदो हुयो केक, थोरो सो बिस्किट वग़ैरह निमको ईंदो हुयो हीअं। तो अभी अनम के पास जैसा आया है, देखो आप।